नोट जे मथां उहो ठीकु न हूंदो आहे। इंक्वायरी थिए पई, बाक़ी उन खां में तव्हां पाण मूंसां कॉन्टेक्ट कयो हो, तव्हांखे मां ॿुधायो त मां CM साहिब सां बि ॻाल्हायो, हुन बि मतिलबु चयो त मां हिन ते इंक्वायरी कराईंदुमि। पोइ IG वरी इंक्वायरी कई। आहे नौजवान आहे, स्टूडेंट आहे या जाती आहे, पर हाणे इंक्वायरी में ख़बर पइजी वेंदी इंशाअल्लाह मसइलो तो तव्हां साफ़ी बिरादरी जेकी जिदोजहद कयो था, तव्हां सॼे मुल्क में कयो था। अॼुकल्ह सोशल मीडिया ते सवलो थी वियो आहे न्यूज़ पुॼाइणु, हिन में कुझु सही न्यूज़ बि आहिनि, कुझु वरी ग़लति बि अचनि थियूं, पर सहाफ़त खे डैमेज करणु ईअं आहे जो मुल्क जे हालात खे डैमेज करिणो आहे। सहाफ़ी वॾो रोल प्ले कनि था सोशल सोसाइटी में। उहे ॻोठनि में तव्हां रहो था, हितां जूं जेकी इन्वायरमेंट आहिनि, हितां जा जेके इशूज़ आहिनि, बर्निंग इशूज़ आहिनि, उनखे तव्हां खणो था, आवाम वटि पुॼायो था। या हिकिड़ो हाणे विच में काफ़ी अहिड़ा वाक़िया थिया आहिनि जंहिंमें सहाफ़ियुनि जो क़तलु थियो आहे, मां हुनखे कंडेम थो कयां। बाक़ी लॉ एंड ऑर्डर नेचुरली जेसिताईं एडमिनिस्ट्रेशन सख़्ती न कंदी, लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन हमेशह क्रिएट थींदी आहे। हाणे बि हिते हिन एरिया में जेके बि इहे क़बाइली झगड़ा वग़ैरह आहिनि, असां सभिनी जी कोशिशि आहे, सभिनी बल्कि मक़सदु इहो आहे त ज़रूरी न आहे त सभु पीपल्स पार्टी जा हुजनि, केरु बि फ़ैसिलो कराए सघे थो, उहा चङी ॻाल्हि आहे। हिकिड़ी शइ सेटल थिए थी, हिकिड़े ॿ धुरियूं खीर खंड थियनि थियूं, उन में उन जा क़बाइली जेके वास्तेदार आहिनि उनजो बचाव थिए थो, त इहे सभिनी खां सुठी मां सम्झां थो त तरीक़ेकार इहो हूंदो आहे त इहे जहिड़ा पिया हलनि। पर तव्हांखे यादि हूंदो जेको हिते दलनि जो ऐं जुड़ेजनि जो थियो, उन खां पोइ मां अनाउंस कयो त असां वेंदासीं। मां सभिनी खे चयो शिकारपुर ज़िले में जेके बि MPs MNA या चङा मुड़ुस या सरदार जेके बि वेठा आहिनि, उहे एरिया में निकिरनि, भली मूंसां न हलनि, पाण वञनि, मां उनखे सपोर्ट कंदुमि। चङाई जी जेका बि शइ थींदी असांजे डिस्ट्रिक्ट में या तालुके में, मां हुनजो सपोर्टर आहियां।